अॼु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अब्दुल सत्तार नारेजो में 14 अगस्त जश्न आज़ादीअ जो ख़ूबसूरत प्रोग्राम असांजा क़ाबिल एहतराम उस्ताद साहबान ऐं गुलनि जहिड़ा प्यारा ॿारो तव्हां ऐं असां गॾिजी हीअ ख़ूबसूरत प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं। सभ खां अवल सभिनी खे आउं दिलि जे ख़ुलूस ऐं गहराइण सां अस्सलाम वालेकुम चवंदुसि ऐं भलीकार चवंदुसि। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी हमेशह ख़िदमत कंदा रहो। हाणे जेकॾहिं असां मुतहद हूंदासीं, असां में ॿधी हूंदी, असां में एको हूंदो, असां में इतिहाद हूंदो त यकीनन असां कामयाबु थींदासीं। छो त जेकॾहिं जंहिं क़ौम जो क़ाइदे आज़म असांजो लीडर आहे, जंहिं असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान आज़ादु करायो, असांजो लीडर बहितरीन लीडर आहे ऐं जंहिं क़ौम जो लीडर ताक़त वारो हुजे, बहादुर हुजे ऐं हुन में जोश हुजे, जज़्बो हुजे, पंहिंजे मुल्क सां प्यार हुजे, मुहबत हुजे, त उन लीडर जी अॻुवाणीअ में जेकॾहिं को कमज़ोर फ़र्द बि हूंदो त यकीनन उहो ताक़त वारो थी वेंदो। ऐं जंहिं क़ौम जो जेकॾहिं लीडर कमज़ोर आहे त उन क़ौम जो को बि फ़र्द जेको आहे केॾो बि ताक़त वारो हुजे पर उहो कमज़ोर थी वेंदो। इहे हिकिड़ा सुहिणा लफ़्ज़ आहिनि ऐं सुठा लफ़्ज़ आहिनि ऐं इहे गुण ऐं इहा क़यादत ऐं इहा महिनत जदोजहद जाखोड़ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह में हुई, जंहिं ही असांखे सुहिणो ऐं प्यारो मुल्क पाकिस्तान आज़ादु कराए ॾिनो। ऐं इन क़ुर्बानीअ में असांजे वॾड़नि बुज़ुर्गनि ऐं उन जूं बि केतिरियूं क़ुर्बानियूं आहिनि ऐं क़ुर्बानियुनि खां पोइ ई असांखे मुल्क मिलियो। उन करे असां हिन मुल्क सां प्यारु कयूं, मुहबत कयूं ऐं ॿधी में ताक़त आहे। तव्हां हिकिड़ो मां नंढिड़ो मिसाल ॾियां त हिकिड़ो हारी हुयो, उन जॾहिं हू पीर सन थियो, हुन ॾिठो त हाणे मां कमाए नथो सघां ऐं महिनत नथो करे सघां, त हुन पंहिंजे पुटनि खे ॾिठो त हुननि में जज़्बो न हुयो, हुननि में इतिहाद न हुयो, हुननि में जोश न हुयो ऐं महिनत करण जी हुननि में का रवायत न हुई। हुन चयो त हाणे जेकॾहिं मां गुज़ारे वेंदुसि त हीअ ज़मीन खपाए ख़तमु करे छॾींदा, हे कमाइण जो हिननि वटि ॿधीअ जो इतिहाद जो हिननि वटि ज़रियो न आहे। हुननि खे घुरायो ऐं हुननि खे हिकिड़ी सलाह ॾिनी ऐं सम्झाणी ॾिनी त हर को हिकु हिकु काठी खणी अचे। हू काठी खणी आया, काठी सम्झो था न बाबा, हू खणी आया, हुननि खे अलॻि अलॻि ॾिनी, चई त हिनखे भञी ॾेखारियो। हर को काठीअ खे भञी वियो, हर को काठीअ खे भञी वियो। वरी हुन छा कयो त हाणे सभु काठियूं गॾु कयो, हुननि सभु काठियूं गॾु कयूं, हिकिड़े खे ॾिनई, चई हाणे तूं इहे सभु काठियूं भञी ॾेखार। हुन जॾहिं सभु काठियूं पंहिंजे हथ में क़ाबू कयूं ऐं भञण जी कोशिशि कई, न भञी सघियो, न भञी सघियो। उन ते हुन पंहिंजे पुटनि खे चयो त इहो आहे जॾहिं काठी हिकु हिकु हुई त टुकड़ा टुकड़ा थी वई, पुर्ज़ा पुर्ज़ा थी वई, हुनजो वजूद ख़तमु थी वियो। ऐं जॾहिं उहे काठियूं गॾु करे हिकिड़े कंहिंखे तव्हांखे ॾिनियूंसीं त उहो गॾु हुयूं, उन्हनि में ताक़त हुई ऐं उन ताक़त जे करे, गॾिजण जे करे उहे काठियूं तव्हां भञी नथा सघो। ईअं ई मां तव्हांखे मुंहिंजी हयाती अलाए छा, मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां, सम्झाणी थो ॾियां त तव्हां में ईअं ई ॿधी हुजे, इतिहाद हुजे, अकेला थी वेंदव, पुर्ज़ा पुर्ज़ा थी वेंदव, ख़तमु थी वेंदो, जुड़ियल रहंदव, तव्हां में ॿधी हूंदी, इतिहाद हूंदो त मज़बूत हूंदो। इहा हिकिड़ी हुन सम्झाणी ॾिनी। त इहे सम्झाणियूं, इहे ॻाल्हियूं असांखे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह ॿुधायूं। ऐं पंहिंजे धरतीअ सां ऐं पंहिंजे मुल्क सां तव्हां असांखे मुहबत हुजे। असां हिन मुल्क में रहूं था ऐं ख़ुशहाल आहियूं, अलाह पाक जा असां ते इहे वॾा अहसान आहिनि जो हिकु असांखे आज़ादु मुल्क आहे। ऐं मुल्क सां मुहबत रुॻो असां तव्हां न कंदा आहियूं, पर मुल्क सां मुहबत पखी, जानवर ऐं जेका हिते ॿी शयूं जेके रहंदड़ आहिनि उहे सभु मुल्क सां मुहबत कनि था, पखी बि कनि था। कीअं, मां तव्हां हिकिड़ो मिसाल ॾियां त हिकिड़ो पखी कंहिं वण में हुन आखेरो ठाहियो ऐं हुन में पंहिंजो घर ठाहियो ऐं उते रहणु लॻो ऐं रहण खां पोइ कुझु टाइम खां पोइ उहो वणु सुकी वियो, उहो वणु सुकी वियो ऐं वण जा पन छणी विया ऐं वणु जॾहिं साओ हूंदो आहे त उन हेठां हर को वेहंदो आहे,
सुकल वण हेठां हर को न वेहंदो आहे, उनखां पासो कंदो आहे। ईअं ई दुनिया में बि ईअं ई दस्तूर आहे त जंहिं वटि ताक़त आहे, हिकमत आहे ऐं नशो आहे, पावर आहे, त उनजा दोस्त यार मिट माइट बि घणा। ऐं जॾहिं उहो गुरबत जे लम्हे में अची ईंदो आहे सभु उनखां परे थी वेंदा आहिनि। इहो हिकिड़ो आहे ज़माने जो वहिंवार। त पर मोहबत हिकिड़ी अलॻि शइ आहे, सिक हिकिड़ी अलॻि शइ आहे, जज़्बो हिकु अलॻि शइ आहे। उहो पखी उन वण में वेठो ऐं सुकी वियो वणु, पोइ उनखां कंहिं पुछियो त पखी तूं हिन वण में छो वेठो आहे, जॾहिं त इहो वणु साओ न आहे, सरसब्ज़ न आहे ऐं इन वण में कुझु बि न आहे, तूं कीअं वेठो आहे? हुन चयो त हीउ जॾहिं वणु सरसब्ज़ हुयो, साओ हुयो, त हिन मां सुख वरितो, हिन मां फ़ाइदो वरितो। मुंहिंजा हिते बच्चा हिन आखेरे में थिया, उहे उॾी विया ऐं हिन जीवन ॾिनो, हिन वणु मूंखे मोहबत ॾिनी। ऐं हाणे जेकॾहिं सुकी वियो आहे त मुंहिंजे हिन धरतीअ सां, हिन मुल्क सां मोहबत आहे। मां आख़िरी घड़ी ते हिन वण खे नथो छॾे सघां, वण खे नथो छॾे सघां। पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान। थोरो नारो अञा तेज़ ॾाढा साईं जा लख कुर्ब। साईं असां सां, तव्हां सां, पंहिंजे मुल्क सां मोहबत करे थो। पाकिस्तान पाकिस्तान। हाणे मुख़्तसर ॻाल्हाईंदे थोरो ॻाल्हाइणो पए थो त इहो आहे मोहबत जो इज़हार। पर मोहबत सां गॾु मां तव्हांखे ॿुधायां त असांखे इल्मु हासिलु करिणो पवंदो, इल्मु विराइणो पवंदो। इल्म जे लाइ विख अॻिते करणी पवंदी। ऐं तव्हां असां ते फ़र्ज़ु आहे त न्याणियूं हुजनि या शागिर्द हुजनि या मर्द हुजनि, नंढड़ा ॿार हुजनि, ऐं उन्हनि सां गॾु उन सभिनी खे पढ़ाइजे। हिकु छोकिरो जेकॾहिं पढ़ी सघे थो त न्याणी जेका आहे उहा बि पढ़ी सघे थी। असांखे उन्हनि सभिनी खे पढ़ाइणो आहे। ऐं जेकॾहिं असां पढ़ंदासीं, महिनत कंदासीं, दर्सगाह असांजा आबाद हूंदा, असां मुल्क जी ख़िदमत करे सघंदासीं। ऐं महिनत असांखे, तव्हांखे, हर कंहिंखे पाण खे पंहिंजे मुल्क जे लाइ अलॻि अलॻि करणी आहे। कंहिंजे कुल्हे ते हथु रखी न आहे हलणो, असांखे विख पाण खे खणणी आहे। इहो मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त जीअं तव्हां बदक ॾिठी आहे, बदक उहा जॾहिं पाणीअ जेके तलाउ में लहंदी आहे, नंढड़ा हुनजा बच्चा हूंदा आहिनि, हुनजा बच्चा हुनजे पुठीअ ते चढ़ंदा आहिनि, पुठीअ ते खणंदी आहे। पोइ उहो जेको आहे सो पाणीअ जो तलाउ हुजे उन में लहंदी आहे, जीत पकड़ींदी आहे ऐं बच्चनि खे सेखारींदी आहे, सम्झाईंदी आहे, रस्तो ॾेखारींदी आहे, महिनत ऐं जुस्तजू जो सॼो हुनखे वाखाण कंदी आहे। पोइ उनखे खाराईंदी पीआरींदी आहे। ऐं कुझु टाइम खां पोइ छा थींदो आहे, जीअं मां तव्हांखे चयो त हर कंहिंखे महिनत पाण करणी आहे। कुझु टाइम खां पोइ छा थींदो आहे त उहा बदक पाणीअ में पुठी पंहिंजीअ तां बच्चनि खे हेठि किराईंदी आहे, पाणीअ में किराईंदी आहे। त जॾहिं बच्चा पाणीअ में किरंदा आहिनि त हुननि जे लाइ मसइलो थी वेंदो आहे। पोइ माउ हुननि जी पंहिंजे परनि सां, पेरनि सां हलंदी आहे, त माउ खे ॾिसंदा आहिनि त हाणे माउ छा थी करे। पोइ पंहिंजा उहे पर हणंदा आहिनि, पेर हणंदा आहिनि ऐं महिनत कंदा आहिनि ऐं होरियां होरियां उहो पंहिंजो रस्तो पाण महिनत जे ज़रिए ॻोल्हींदा आहिनि। ठीकु आहे बाबा, ताड़ियूं लाइ। हाणे इहा ईअं बदक छो कंदी आहे, मां तव्हांखे ॿुधायां। माउ जे लाइ बच्चा अहम हूंदा आहिनि। माउ पंहिंजे बच्चनि सां प्यारु कंदी आहे। इहो इन करे कंदी आहे त इहे बच्चा वॾा थी वेंदा, वज़न करे वेंदा ऐं मुंहिंजी पुठीअ ते वेहंदा त मां तरी न सघंदसि, मां बि ख़तमु थी सघां थी, बच्चा बि ख़तमु थी सघनि था। इन्हनि महिनत जो अंसर न ईंदो, महिनत जो जज़्बो न ईंदो ऐं हिनखे सदाईं त मां न खाराए सघंदुसि। इन करे हुनखे लाहींदी आहे पाण, त पाण महिनत कनि, पाण सिखनि, पंहिंजी विख पाण खणनि, त जेको आहे सो इहो हिकिड़ो वहिंवार सुहिणो ऐं सुठे तरीक़े सां हली सघे। अगरि ईअं न करे त उहे वॾा थी वेंदा, हुनजे पुठीअ ते वेठा हूंदा, वज़न करे वेंदा न बाबा। वज़न करण जे करे जेको आहे सो पाणीअ में सभु ॿुॾी था सघनि ऐं उहो महिनत न कंदा। तंहिंजे करे माउ इहा हुननि खे सबक़ु ॾींदी आहे, दर्स ॾींदी आहे। हाणे अचो त ॻाल्हायूं त असांजो जेको प्यारो मुल्क पाकिस्तान आहे ऐं असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जे हिफ़ाज़त जे लाइ सरहदुनि ते असांजी पाक फ़ौज, पाक आर्मी उहा ॾींहुं राति जाखोड़ थी करे ऐं असांजे मुल्क जी हिफ़ाज़त करे थी ऐं पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾिए थी
ऐं असांजा आर्मी जा जवान शहीद थियनि था ऐं असां सुकून जी निंड कयूं था। तंहिंजे करे उहे जेके शहीद थियनि था उहे पाक आर्मी जा नौजवान, पाक फौज जा नौजवान, उन्हनि खे असां ॿिन्ही हथनि सां सलाम पेश कयूं। पाकिस्तान, पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान, पाकिस्तान, पाक फौज, पाक फौज। आखिर में अॼु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अब्दुल सत्तार नारेजो में 14 अगस्त जो ही बहितरीन ऐं शानदार प्रोग्राम थी रहियो आहे। ऐं आख़िर में असां दुआ घुरंदासीं तव्हां इल्म जे ज़रिए ऐं उस्ताद पढ़ाई जे ज़रिए जेको जेको जंहिं शोबे में आहे जाखोड़ कंदो ऐं पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कंदो ऐं ईअं करण सां असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन थींदो। हाणे असां हिकु अॻिते वधाईंदे ऐं रेशमा नारेजो नंढड़ी आहे, उनखे गुज़ारिश कंदासीं हू अचे ऐं अव्हां ताईं तक़रीर पहुचाए। ऐं रेशमा जेसि ताईं अचे तेसि ताईं पंहिंजे मुल्क जा नारा हणो ऐं ताड़ियूं वॼायो, ताड़ियूं वॼायो। पाकिस्तान, पाकिस्तान, पाक फौज, पाक फौज। पिंडाल में बैठल उस्ताद साहिबान मौजूद गोटाना काबिल एहतराम मेहमान साथियों गुलन जरा प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। जनाब सदर आज मुझे तकरीर जो उन्वान है 14 अगस्त आज़ादी जो ॾींहुं। जनाब सदर अल्लाह ताला जे बेशुमार नेमतन मां आज़ादी सब खां वॾी नेमत आहे। असां खुश नसीब आहियूं जो हिकु आज़ाद मुल्क में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असांखे घुर्जे त असां पंहिंजे मुल्क जे आज़ादीअ जो एहतराम करियूं ऐं हुन जे हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयार रहूं। जनाब सदर पाकिस्तान कुदरती वसीलनि सां मेहनती बासलात ऐं नौजवाननि सां माला माल आहे।